साईं मथे जा वार खणी अचो छणियल वार हुजन फणी जा लथल वार हुजन साईं किलो 4000 रुपए जो वठंदुसि अधु किलो 2000 रुपए जो वठंदुसि साईं वार खणी अचो औरत जा हुजन या मर्द जा लथल वार खणी अचो साईं वार खणी अचो ताता था वर्दे वार साईं वठा थो वार मथे जा वार हुजन साईं 3 किलो साईं 4000 रुपए किलो 4000 रुपए 4000 रुपए किलो अधु किलो जो माना 2000 पा जो 1000 रुपए अधु पा जो 500 पो अम्मा त मली वई आ जवान जा वाल हली वेंदा साईं ज़ैफ़ा जा हुजन या मर्द जा हुजन किरियल वार हुजन फणी जा लथल वार हुजन वठंदुसि पोइ त बि मां हितले मिंट में आयो मां तकड़ कर साईं वार खणी अचो ज़ैफ़ा जा वार हुजन मर्द जा वार हुजन साईं लथल हुजन मथे जा वार हुजन जेको फणी जा लथल हुजन साईं एवा ताता अदा हिंजा तोखे मिलंदई 300 रुपयो ते थोला आहिनि 300 रुपयो साईं थोड़ा त पोइ थोड़ा ॿिया खणी अचनि त पोइ 500 मिलंदई त बि मां हितले मिंट में आयो मां तकड़ कर पोइ जेको न 500 मिलंदई अरे वो केड़ो आरे मां बा पुटे छा तो करे वार भला इजाद ए तुप कले पावे थोला वाल खुतदा पाने वाल वतना लो आयो 4000 रुपए किलो वदो पे वाल मां इने वार ना रे कदे दिसा तू पेरो भी पचियो मां निंद में वार वया कादे वार पीजा पचारे तू हाले दे मां ओ वाल खुतदा पान थोला बथाव जा खुतदा पान वार खणी तो साईं वार खणी अचो अगियो थी तू अदा छा तू छाछो वठे छो सा कहता है वार वठो ता न साईं वार वठे तो मां चवा तो बीरे तू इन गिटी में नाच साईं असां जी रोज़िया छो ना अचूं न बस मां तो के ठलिया तो बीरे हेडे तू नाच वाह ते छुमे पियो त मुजो छोरो है वार पटे तो के देयो है मुजा मथे ना वार साईं मां तवा के बुधाए होके में चवा तो किरियल वार हुजन फणी जा छणियल वार हुजन या ये त मां पटण रत मन चया वा ना साईं ना बचो छो पटे तू वार अब माते 500 रुपए जी दल्लत हुई ना वो निभागा तो के 500 जी जरूरत हुई तो तू मां को घोड़े ना माजे वारन जी सुह में ना छड़े गंजो मानू चवन था नो ये ने गिटी में ना साईं मां गिटी में तो मां इन गिटी में माजी रोजी सुठी थींदी आ बुधई ना बाकी तो पाने छोकरे का समझाए छड जेको बाकी मां घटी में माजी रोजी हर माजी रोजी जो ख्याल कर बिच वारे ना मां चवा तो तू माने छोरे को वारे ना वच साईं मां के कड़ी खबर जो पटे आवा मां चिमे छणियल वार उहे खणी आयो साईं ए निभागो हेजो ने हे माने सजा वार पची दो साईं माजी रोजी हे वठ बा बच्चा पंजा वार वठ 500 जी अदा खेर खजा ये